नाज़िन बडानी में अमन की धरती अमन थी चाहे जे उन्वान हेठ शहर के सियासी समाजी तंजीमन सिविल सोसाइटी कौम परसन ऐं साफ़िन पारां ज़िले कश्मीर अंदर वधंदड़ अगवा फुलट ऐं क़बीलाई दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ शटरबंद हड़ताल करे जामा मस्जिद का रैली कढी वई। रैली के अगवाणनि तोड़े शहरनि वॾे अंग में शरीक थी पेनाफ्लेक्स ऐं प्ले कार्ड हथन में खणी शहर के अमन के बहाली लाइ नारेबाज़ी कई। रैली शहर के मुख़्तलिफ़ चौकन का थींदी बडानी थाणे पहुती, जिते अगवाणनि सईद दानिश शाह, शाहिद हुसैन भुट्टो, मज़हर चाचड़, डॉक्टर अहमद अली ॼाम, आशिक अली चाचड़, मौलवी मज़हर भुट्टो, अब्दुल्ला भुट्टो, हाफ़िज़ मुनीर अहमद भुट्टो ऐं ॿियनि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त बडानी शहर समेत ज़िले कश्मीर अंदर अगवा, फुरूं, धाड़ा, माण्हू मारण ज़ोर जो मामूल बणियल है। ज़िले जा हालात इंतहाई ख़राब थी चुका हैं, माण्हू घरनि ताईं महदूद हैं। उन्होंने चयो त पंहिंजे बचड़नि जो पेट पालण लाइ वेंदड़ माण्हुनि खे धाड़ेलनि तोड़े फोरू सरेआम फुलट करे बेदर्दी सां क़त्ल करे छॾनि था। ॾोहारी वारदातनि के बग़ैर ख़ौफ़ जे सरेआम ॾेई रहिया आहिनि, पर पुलिस ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां थाणे ताईं महदूद आहे। अहिड़े संगीन हालातनि जे करे मासूम ॿारनि जी तालीम दाव ते लॻी वई आहे। उन्हनि सिंध हुकूमत IG, सिंध DIG लाड़काणे, SSP कश्मीर खां मुतालबो कंदे चयो ज़िले अंदर बदअमनी खे बुंझो ॾेई अमन अमाल बहाल कराए अवाम जी बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में इंडस हाईवे रोड ब्लॉक कंदासीं।